जी सर्विस में को अहिड़ो ॾुआरी या अहिड़ो क्रिमिनल माण्हू तव्हांखे मिलियो हुजे ऐं तव्हां हुनजी इन्वेस्टिगेशन कई हुजे, पस मंज़र हुनजो ॿियो कुझु हुजे, अहिड़ो को केस? भजन असांखे इंफॉर्मेंट त असां वटि हूंदा हुया न। हिकिड़े इंफॉर्मेशन ॾिनी त भई हिकिड़ो माण्हू आहे, उहो कराची जे कंहिं प्लाटिंग ते चौकीदारी पियो करे, हुन ते 20 केस आहिनि, सिर्फ़ु 20 केस। उन्हनि में रूपोश आहे। भई छा केस आहिनि? साईं खूननि जा, धाड़नि जा, फुरनि जा। ठीकु आहे, उहो इंफॉर्मेशन वठी हलियो, उहो मथे मोर्चे ते वेठो हो, पर कुदरती असांजी गुड लक हथियार बि हुउसि, पर उहो सुतो पियो। मां तव्हांखे ॿुधायो त मां हमेशह सीढ़ी पाण लाइ करे खणी वेंदो हुओ। उहो वरी छा कंदो, मोर्चे ते सुम्हंदो त सीढ़ी खणी वरी मथे रखे वेंदो, चढ़ी न सघे, चढ़ी न सघे। मां पंहिंजी सीढ़ी हणी मथे चढ़ी वियासीं त पकिड़े वरितोसीं। पकिड़े वरितो। हाणे मुंहिंजी आदत हूंदी आहे, मां जंहिंखे पकिड़ींदो आहियां त मां पूरी फुल इंट्रोगेशन कंदो आहियां। मां हुन खां फुल इंट्रोगेशन कई, मां हुनजो रिकॉर्ड ॾिठो त सभु मर्डर जा केस हुया, सभु मर्डर हुया, 20 सभु मर्डर। ऐं उहे बि सभु चांडिया, तूं बि चांडियो, हू बि चांडिया। ऐं हुकुम इहो त भई 20 माण्हू मिली अचिया, सुबुह जो हलाए छॾियो थींदो आहे। पर आउं कॾहिं बि ईअं न कंदोसि। जेकॾहिं इन्काउंटर मरी वियो त मरी वियो, पकिड़िजियो त पकिड़िजियो। मां जब हुनखे ॾिठो त 20 केस हुन ते आहिनि, मां हुन खां कहाणी पुछी। हुन चयोसीं असां 6 भाइर हुयासीं, ज़मीन ते फॾो हुयो, ज़मीन ते मुंहिंजो हिकिड़ो भाउ मारे विधईं। पोइ असांजे पापड़ा न कयलनि चांडिया हुए, दादू जा हुए। चई पोइ हाज़िरुनि ते वञनि पिया, मां कलेक्शन खणी पूरी गाॾी खे तबाह करे छॾियो। अच्छा, पूरी गाॾी में 5 मरी विया। हुननि वरी छा कयो, मुंहिंजो वरी ॿियो भाउ मारे विधो। हुन चयो मुंहिंजा 6 भाइर आहे, 5 हुननि मारिया आहिनि, मूं हुननि जा 20 मारिया आहिनि। अच्छा। मां चयो हीउ त हिकिड़ो पर्सनल मैटर थी वेंदो। मूं हुनखे चयो यार, अगरि तूं हीउ मोबाइल खणी ऐं फुर कंदे पिस्टल सां कंहिंखे मारी आहे त पोइ तोखे छॾिया कोन हा। पर तूं त पंहिंजा प्लान कया आहिनि। उहे बि असांजे डिपार्टमेंट में तव्हां कंहिं पुलिस ऑफिसर, ॼाणू पुलिस ऑफिसर खां, सुठे पुलिस ऑफिसर खां पुछंदो, 302 क्राइम में त अचे थो, पर क्रिमिनल में कोन थो अचे। पंहिंजो प्लान, को भाउ जो प्लान थो करे, को पीउ जो प्लान थो करे, को कीअं बि करे थो, पते हथु नथो अचे। ऐं रूपोश हुननि केसनि में, रूपोश हुननि पोइ रूपोश करे छॾियुसि, हीउ नथो हथु अचे, पर उहो क्रिमिनल में नथो अचे। जेको प्लान करे भॼी थो वञे, वरी पुलिस उते रेड थी करे, पुलिस ते फायरिंग थो करे, पोइ क्रिमिनल में अचे थो, न त पुलिस सां सिलेंडर करे। पोइ मां यार हीउ जेको आहे सो एतिरो आहे, मुंहिंजो 20 केस, हीउ बि चांडियो, हू बि चांडिया, ऐं पंहिंजो पाण वञी फेस कनि। हुननि खे पक थी वई, जीअं तव्हां ॿुधायो त हिकिड़ो भई मशहूरु हूंदो हुउसि इनकाउंटर स्पेशलिस्ट में, त भई हिनखे मारे छॾींदो। हुननि तॾो विछाए छॾियो। जंहिं मां ॾिठो हुनखे चालान मूं करे छॾियो आहे, त हुनजा मिट माइट आया। मां हुनखे चयो भई मुंहिंजी का दुश्मनी त कोन हुई, हा मां मथे चढ़ा विड़े त मां मारियांसि हा। हू विड़ियो कोन, निंड पियो, पकिड़े वरितोसीं, खणी आयासीं। मूं तव्हांखे इहो इन करे मिसाल ॾिनो त ईअं कोन्हे त 20 केस त हुन हाणे हिनखे मारिणो आहे, न, पर हुनजो पसमंड त पूरो ॻोल्हींदासीं। इन खां अलावा तव्हां हिकिड़ी सुठी ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि, मेरा हसनाबाद में पठाण आहे, माई नालो अंसरी आहे हुनजो, शरीफ़ पीपल्स पार्टी जी बि आहे। उनजे घर में ॾुहारी घिड़िया, ॾुहारी घिड़ण सां हेठि पाण रहंदी, मथे किराएदार रहंदा हुया। ॾुहारी घर में घिड़िया, कोई सामान दामान खे मथे चढ़ी विया। नौजवान मर्द माण्हू केरु कोन हो, कुंवार टाइप अची 8 ॾींहं मस्तु थिया शादी खे। हुनजी नियत ख़राबु थी वई, हुननि सां रेप कयो। किराएदार या ॾुहारियुनि रेप कयो किराएदारनि सां। तॾहिं SSP हुन वक़्त में अमजद शेख साहिबु या को ॿियो हुयो, पर केस मूंखे मिलियो। मूं दिमाग़ ते वारदात ॾिठी। वारदात ॾिसण खां पोइ मां हुन औरत खे ॾिठो न, पुलिस ऑफिसर आहियूं, मां हुनजी अखियुनि में अहिड़ा सुवालात ॾिठा, जेको मां चयो तव्हां सभु हलो मां हिन खां पुछां। मां हुन चयो मुंहिंजा अदी, मुंहिंजी भेण, तुंहिंजो छा खणी विया? हुन चयो जो मेरे पास था उससे ज़्यादा मेरी इज़त थी, वो भी मेरी नीच हुई। मैं इहो लफ़्ज़ चई त मूंखे ॾाढो ॾुख थियो। मां हुनखे चयो, मुझे अपना भाई समझो, आप मुझे सीधी ॻाल्हि बताओ। पोइ हुन ॿुधायो त सभु जो खणी आहे, पर मूंसां हुन रेप कयो। पोइ हुनखां मां हुलिया पुछा, ॿिया क्या पुछा,
पोइ मुंहिंजी आदत हूंदी हीअं त अलाए कनि था अलाए कोन था कनि, ऐं हर हफ़्ते सेंट्रल जेल ते ईंदो त हिन हफ़्ते में केतिरा क़ैदी आज़ादु थिया आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जा आज़ादु थिया आहिनि। ॾुआरी इरफान बलोच साहिब जे वक़्तु ऐं असांजे वक़्तु अलहमदिल्ला रेशो ज़मानत जो कराईंदे ई कोन हुया। ज़मानत कराईंदासीं, ॿाहिरि निकिरंदासीं, ॾोह कंदासीं, मरंदासीं, अंदरि ई पिया हूंदा। अंदरि पिया। वरी बि मां हफ़्ते हफ़्ते में जांच कंदो हुउसि। मूं ॾिठो त हाणे को 15-20 ॾींहं थिया आहिनि, हिकिड़ो गैर मुस्लिम, उहो गैर मुस्लिम वञो ज़मानत आहे, हुनजो मां अची प्रोफाइल कढियो CI में। हिन वक़्तु मूं हुनखे CI खे एतिरो करे छॾियो आहे, नालो एतिरो मूं तयारु करे छॾियो CI में जो पूरे ॾुआरियुनि जा त पूरी सिंध जी डेटा आहे। डेटा आहे। नालो विझी आयोसीं, मुंहिंजी पूरी डेटा अची वई। डेटा अची वई त मां हुनजो प्रोफाइल ॾिठो। प्रोफाइल में हुनजो इहो ई क़िस्म जो हूंदो त घरनि में घिरी ॾोह कंदो ऐं किथे किथे रेत कंदो। मां ॾिसी करे तस्वीर खणी वियुसि, मां हुन माई ॾे पहिरियां मां माई खे तस्वीर न ॾेखारी। मां हुनखे चयो, मां चयो बहन एक बात बताओ, अकेले बचूंगा, जब वो पर्सनल सवाल है आप भाई समझ के मुझे बताओ, उसने आपसे रेप किया, आपको कोई उसमें से कोई स्मेल आई? उन बदबू मुझे बड़ी उससे गंदी आ रही थी। मूं फोटो तो गैर मुस्लिम हो, मां हुनखे फोटो ॾेखारे कि बिल्कुलु इहे ई आहे। पोइ मां अची वञी पीछो कयो। कराची में वञी कटी पहाड़ी हुजे, कराची में कटी पहाड़ी आहे, उते कटी पहाड़ी में रहियो पियो हुजे। हुनजो हाणे हिते केरु ईंदो, ॾोह त करे वियो। उते जंहिंमां असां लोकेटर बि खणी वियासीं, नंबर खे ट्रेस करे पहुतासीं। जे पहुतासीं उते त नंबर तव्हां वटि हो हुनजो? नंबर वठिणो पियो, नंबर कंहिं न कंहिं इंफॉर्मर त हूंदा आहिनि, तरीक़े सां पहुतासीं। पुलिस सां कटी पहाड़ी जी बि गॾु हुजे। पोइ असां उते वियासीं। उते वञी करे उते ॾाकण रखी करे असां कुदरती हीअ वरी अहिड़ो सिस्टम हो जीअं ॾाकण ते चढ़ी त वियासीं, पर ज़मीन सफ़ा हेठि हुई। हाणे हिन पासे न छिति हुई न हिन पासे छिति हुई। हाणे ॾाकण खां हेठि कीअं लहूं? आख़िर मूं जंप ॾिनो हेठि, मूंखे बग़ैर टंग में धकु बि लॻो। अॻे मूंखे गोलियूं बि लॻल हुयूं, धकु बि लॻो, पर असां ईअं आहिस्ते आहिस्ते मूं दर खोलियो। हाणे तव्हां हया अचो। अंदरि हया आया। हू शराब पियो सुतो पियो, सुतो पियो। जीअं खड़को थियो, उथियो न, उथियो त पिस्टल खयो। पिस्टल खयो, हिकिड़ो फेर कयईं, ॿियो फेर कयईं, असां बि सिधो फेर कयोसीं, पूरो कयोसीं। पूरो करे उते ई मारे, उते ई FIR दाख़िल करे उतो खणी आयासीं। उहो उन वाक़े में हुयो बिल्कुलु मारी सुञातो। 1000 जीअं तव्हां ॻाल्हि कई त मारिजी आहे दाड़ेल ॾुआरी, ड्यूटी तां बि लही आओ, पहिरीं प्रोटोकॉल जाम हो, हींअर प्रोटोकॉल बि घटि आहे, ख़ौफ़ रहे थो किथे अञा बि? तव्हांखे हिकिड़ी मां मज़े ॻाल्हि ॿुधायां, अलाह जी वॾी महिरबानी। ऐं 12/2/25 ते तयारु थियुसि त मुंहिंजो IG गुलानी बि मेमन साहिबु SSP बि रहियो, DIG बि रहियो, मुंहिंजे पूरे प्रोफाइल खां वाक़ुफ़ु हुयो। ऐं जीअं हुते युसि त मां त साईं अॼु आख़िरी मुलाक़ात आहे तव्हां सां, मूं त मिलंदा रहंदासीं, वर्दी सां अॼु आख़िरी दफ़ो आयो आहियां। ऐं हुन मुंहिंजो सॼो प्रोफाइल त अॻे ई हुन वटि हुयो ऐं वेतर ॿिया कुझु मुंहिंजा घुराई। ऐं इहे असांजा ऑफिसरनि खे असांजा लेटर वेंदा रहंदा आहिनि थ्रेड जा, भई ही थ्रेड आहे, ही थ्रेड आहे। उहे चयसि तो वटि गनमैन घणा आहिनि? मूं वटि अलहमदिल्ला 20 जी मूं वटि आहिनि। मूंखे ओॾीमहिल जो ओॾीमहिल SSP हिते अदील चंद साहिबु उनखे चई त असलम खे 10 गनमैन वधीक ॾिजाए। हाणे रिटायर खां पोइ 20 त मूं ऑलरेडी हुया, चई 10 गनमैन वधीक ॾिजाए। मां चयो न सर, मां रिटायर माण्हू, हाणे मां अॻु में 20 त मूं वटि आहिनि। चई बाबा तोखे का शइ खपे त मां वेठो आहियां। ओॾीमहिल फिनांस वारे घुराई की मुंहिंजे तरफ़ां हिते मुंहिंजो सीक्रेट फंड आहे, इन मां हिनखे 5 लख रुपया ॾियनि, सुठी कारकर्दगी वजह सां। उहो मूंखे बिल पास थींदा रहंदा, 5 लख रुपया मूंखे ॾेई छॾी। ऐं 20 जवान मूंखे 10 जवान मूंखे अदिल साहिबु सुठो ऑफिसर SSP हथियारनि समेत मूंखे ॾिना। हाणे जेके 2 हुया उते 4, जिते 4 आहिनि उते 5, मूं वटि गनमैन आहिनि। पोइ वरी मां हिते रिटायर करण खां पोइ हिकमत अमली चेंज कई। पोइ ईअं चेंज कयमि त गाॾी भरी पई हुजे गनमैननि सां, ख़ौफ़ हैरास हुजे, माण्हू चवंदा यार रिटायर थियो कोन्हे या थी शोबाज़ी थो करे। त शोबाज़ी वारी मूं में आदत कोन्हे का, त मां हिकिड़ो या 2 गनमैन खणंदो आहियां। पर मुंहिंजा पंहिंजा जेके आहिनि उहे एतमाद वारा, उहे सिर्फ़ु मूंसां गॾु हूंदा आहिनि।